STP अगवान शहीद सिंध अल्ताफ जिस्कानी पहिरीं वर्सी 19 नवंबर ते टंडो अलाहयार में मिलाई वेंदी। उन मौक़े ते जलसो पिणु मुनक़द कयो वेंदो। जलसे में STP सरबराह डॉक्टर कादर मंगसी ऐं ॿिया अगवान शिरकत कंदा। उन सिलसिले में STP टंडो अलाहयार पारां ज़िले जे नंढनि वॾनि ॻोठनि में कार्नर गॾजाणियूं पिणु कोठायूं पियूं वञनि। जॾहिं त उन सिलसिले में STP ज़िले नवाबशाह जे अगवान निसार कीरियो, ज़िले अगवान ज़ीशान जिस्कानी, मीर मोहम्मद पिताफ़ी, असद जिस्कानी, अफ़ज़ल जिस्कानी, इमदाद नारे जो ऐं ॿियनि अगवाननि पारां ज़िले जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में कार्नर गॾजाणियूं करे अवाम खे वर्सी तक़रीब जी दावत ॾिनी पई वञे। उन मौक़े ते अगवाननि चयो त शहीद सिंध अल्ताफ जिस्कानी सिंध जो सचो सपूत फर्ज़ंद हो, जंहिंसां सिंध जो अवाम अॼु बि मोहबत करे थो। हिननि चयो त 19 नवंबर ते अवाम भरपूर नमूने सां वर्सी तक़रीब में शरीक थी इहो पैगाम ॾींदी त शहीद सिंध अल्ताफ जिस्कानी अॼु बि सिंध जे मज़लूम माण्हुनि जे दिलनि ते राज करे थो। ॿिए पासे STP ज़िले क़यादत पारां शहर में STP जा झंडा ऐं पेना फ्लैक्स लॻाइण वारो सिलसिलो पिणु तेज़ी सां जारी आहे। बिलावल अरबाब TAY न्यूज़ टंडो अलाहयार।